नशा फेरोज गांव ईसा खान मरी के रिहायशियों ने गांव इब्राहिम चन्ना के बाज़ अफराद के खिलाफ मुबैना ज़्यादतियों पर एहतजाज किया है। एहतजाज करने वालों नेमतुल्लाह मरी, साबिर मरी, फ़िदा मरी, ग़ुलाम शबीर मरी, मोहम्मद जमा मरी, शम्सुल हक और ग़ुलाम रसूल मरी ने मीडिया से गुफ्तगू करते हुए इल्ज़ाम लगाया कि 4 साल थिया आहिनि असांजी बनी हुते जेको उन्हनि माना सरकारी वाटर ड्रातो पोइ असां एरीगेशन आन ॾे वियासीं। एरीगेशन अमलदारनि असांखे माना वाटर पको करे ॾिनो, चई हीउ वाटर आहे तव्हांजो। असां वाटर ठहिरायो, वरी अची वाटर हिननि ड्रातो। पोइ असां कोर्ट में वियासीं, कोर्ट में बि असां केस खटियो आहे। पोइ बि हिननि वाटर ड्राए के चन्ना आहिनि, नाला उन्हनि जा खान मोहम्मद चन्ना, इकबाल चन्ना, फ़िदा चन्ना, महरम चन्ना, इब्राहिम चन्ना, नवाब अली चन्ना, जेके माना असांखे मजबूर कयो थो वञे। कोर्ट तव्हांखे ऑर्डर ॾिनो आहे? कोर्ट ऑर्डर ॾिनो आहे, उहो ऑर्डर मौजूदु आहे। SP साहब सां मिलियासीं, पुलिस वठी आयासीं। उन ॾींहुं हिननि ड्रामा करे चई पुलिस वञे, सुभाणे परीहं तव्हांखे वाटर सरकारी कढी ॾींदा। पुलिस जे वञण खां पोइ उन्हनि वञी एरीगेशन जे मुलाज़िमनि ते असां ते माना केस कयो कोर्ट में। उहो कोर्ट बि केस रद्द कयो, SP साहब ॾे विया, उन्हनि बि रद्द कयो। वरी FIR जूं धमकियूं था ॾियनि रोज़ रोज़ानो। बाबा जेको बि हिननि जे विच में ईंदो, जेको वाटर खुलराइण ईंदो, उन ते केस कया वेंदा, नेब वटि केस कंदासूं, एंटी करप्शन वटि। तो असां बराए महिरबानी करे असांखे पंहिंजो जाइज़ हक़ ॾिनो वञे, असांखे ॿियो कदम खणण ते मजबूर न कयो वञे। वाटर जो मसलो आहे, 5 साल थी विया आहिनि। असां कोर्ट बि लड़ियासीं, एरीगेशन वटि वियासीं, SP वटि वियासीं, हर हिकु कानून वारे वटि वियासीं। असांखे इंसाफ़ नथो मिले। अॻिली धुर ताक़त ॾेखारे थो, को पुलिस में आहे, को DSP आहे। हाणे असां अर्ज़ु था कयूं, सुभाणे जहिड़ो थींदो इन जो ज़िम्मेवार DIG, SP नौशहरो, IG सभु अमलदार रहंदा। असां सां इंसाफ़ कयो वञे, कानून असां हथ में न खणंदासीं। मसलो वञे वाटर जो मसलो त मां जहिड़े जे करे बिरादरी करे जहिड़ो न करे सघियुमि, जहिड़ा बि सही न आहिनि। मां कयो कोर्ट कानून, उन खां बाद कोर्ट मूंखे ॾिनो हर शइ। 4 साल थी विया आहिनि, 10 एकड़ मुंहिंजी ज़मीन पियल आहे, 25 नंबर। त असां सां इंसाफ़ थी वञे। कंहिं तुंहिंजो वाटर बंदि कयो आहे? चन्नन, उनजा नाला छा आहिनि? इब्राहिम चन्नो, महरम चन्नो, मिठल चन्नो, खान मोहम्मद चन्नो, इकबाल चन्नो ऐं ॿिया सभु घणा माना मुलविस आहिनि। कोर्ट तव्हांखे छा चयो? कोर्ट त बहुते केस कया अथनि 22 ते। उनकारी सभु करप्शन जा केस एरीगेशन ते कया अथनि, सभु रद्द थी विया। उन खां बावजूदि मां वियुसि SP सां मिलणु, उन बि जवाबु ॾेई छॾियो। SP छा चयो? SP चयो त एरीगेशन जो कमु आहे। एरीगेशन त 10 चक्कर आयो थाणे ते, लेटर खणी त बि पैसा वठी पुलिस वञो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।